जायज़ कर रहे हैं। हमारे मुंह से ये वाला छिन गया है। अगर दूसरे सूबों में देखें वहाँ पे तो ऐसा कोई मसला नहीं। और सिंध में सिंधी जो है वो खुद ही कहते हैं जब इलेक्शन होती है तो फिर कहते हैं हम सिंध के हुकूक के लिए लड़ेंगे। जब कुर्सी पे बैठते हैं फिर सिंध के साथ ही सिंधी के लोगों के साथ ही गरीबों के साथ और भी उनको कुचलते हैं। जो सिंध गवर्नमेंट नाइंसाफ़ी करे वो ख़त्म कर वियो आहे। उन खां पोइ जेको हेल्थ मिनिस्टर डॉक्टर अज़रा पेची हो जेको नर्सिस जे बारे में जेको आहे हिकिड़ो गैर मुनासिब लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि त नर्सिस जेको आहे मार्केट में अवेलेबल आहिनि त फॉर योर काइंड इंफॉर्मेशन मैडम असां तव्हांखे इहो था चवनि त मंडी त अव्हां जी लॻंदी आहे जिते 20 करोड़ जी नीलामी थींदी आहे MNSA जी। असीं सिर्फ़ु मार्केट में मिलण वारा न आहियूं बल्कि असां दर्सगाह में मिलण वारा आहियूं। असां पढ़िया लिखियल हेल्थ प्रोफेशनल आहियूं। तव्हां हिकिड़े आम मनसूबे ते वेही करे हिकिड़े जेको आहे सो हेल्थ प्रोफेशनल लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कनि जेके गैर मुनासिब आहिनि। असां उनजी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। SSN न्यूज़ में बलिकार ख़बर शामिल कंदा हलूं गंबड मां। गंबड यंग डॉक्टर एसोसिएशन गंबड पारां डॉक्टर शाहिद जुणेजो, डॉक्टर निसार अहमद सहतो, यंग नर्सिस एसोसिएशन पारां डॉक्टर शबीर शेख, काशिफ खासकेली, यंग पैरामेडिकल स्टाफ पारां राहिब अली बामण, नेक डोवल, मोहम्मद जुणेजो, पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ 041 पारां हिदायतुल्लाह अब्बासी, नज़र मरखंड, माजिद आराई ऐं हेल्थ वर्करनि पारां हेल्थ रिस्क अलाउंस लाइ अॼु 6 ॾींहं बि गंबड गिम्स अस्पताल में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते डॉक्टर ऐं नर्सिस जो चवणु हो त सिंध गवर्नमेंट असांजो रिस्क अलाउंस ख़त्म करे असां सां नाइंसाफ़ी पई करे। जो चवणु हो त हेल्थ मिनिस्टर डॉक्टर अज़रा पेचो जेके नर्सिस ख़िलाफ़ गैर इख़्लाक़ी लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि तंहिं ख़िलाफ़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ नाराज़गी जो इज़हार कंदे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई।